मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व क़ाला अल्लाहु तआला ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन व क़ाला अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा व क़ाला अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन व ला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा। सदक़ल्लाहुल अज़ीम व क़ाला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल क़ुरआनु हुज्जतुन लका व अलैका। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। उन अल्लाह ताला मुख़्तसिर वक़्त लाइ तव्हांखे ऐं मूंखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो ऐं असां हिन टाइम दुनिया जे अंदरि क़याम में हलूं था। ज़िंदगी हिकु नेमत बि आहे, उन नेमत जो बंदो सही इस्तेमालु उनखे करे। असुली ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी आहे, उन ज़िंदगी खे बनाइण जे लाइ अल्लाह ताला दुनिया जी तरफ़ मोकिलियो असांखे। जे क़ुरान हकीम के अल्लाह ताला असांजे तरफ़ नाज़िल कयो आहे, इन क़ुरान जे अंदरि अल्लाह ताला बेशुमार फ़ज़ीलतूं, इन क़ुरान हकीम जा बेशुमार फ़ज़ाइल ऐं बराकत ऐं बरकतूं अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि ई बयानु कयूं ऐं बाज़ मक़ामात ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां ई अल्लाह ताला बयानु उहे करायूं। सभ खां पहिरियां अल्लाह ताला क़ुरान हकीम में इहो फ़रमायो ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन, त हे जेको असां किताब तव्हांजे तरफ़ मोकिलियो आहे, इन किताब जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि शक न आहे। इहो मुत्तक़िन बंदनि जे लाइ सरासर हिदायत आहे। ऐं क़ुरान हकीम खे दुनिया जे तमामु उलूम जे मथां, तमामु किताबनि जे मथां ईअं फ़ोक़ियत आहे, ईअं फ़ज़ीलत आहे, जीअं हिन पूरी काइनात में तमामु मख़लूक़ात खां अल्लाह जी ज़ात बुलंद आहे। जीअं अल्लाह जी ज़ात पूरी काइनात खां आला आहे ऐं तमामु मख़लूक़ात अल्लाह खां हेठि अदना आहे, त क़ुरान हकीम बि तमामु किताबनि जे मथां ईअं ग़ालिबु आहे। छाजे करे त इहा किताब कंहिं आम जेको आहे इंसान जी या कंहिं टीचर जी, कंहिं प्रोफेसर जी लिखियलु न आहे, बल्कि इहा किताब जेकी आई आहे इहा काइनात जे रब जी ज़बान आहे। पोइ इन जे अंदरि अल्लाह ताला बेशुमार वाक़िया ऐं बेशुमार तफ़सील अल्लाह ताला इन जे अंदरि बयानु कयो। त सभ खां पहिरियां स्टार्टिंग में अल्लाह ताला इहो फ़रमायो त हे किताब जेकी आहे मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे। हिदायत कहिड़े एतबार सां आहे त क़ुरान जेको आहे समंदर आहे, क़ुरान जा जेके अल्फाज़ आहिनि उहे जामे आहिनि ऐं हर ज़माने सां तालुक़ु पकड़ींदा आहिनि। ईअं हरगिज़ न आहे जो क़ुरान हकीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि नाज़िल थियो ऐं उन इंसाननि जे मथां उहे अहकाम हुया, ईअं बिल्कुलु न आहे। बल्कि जेसिताईं क़यामत नथी अचे त क़ुरान जा सभई अहकाम, सभु हुकुम ईअं ई हलंदा रहंदा, सभु अहकाम। पोइ जीअं जो असां क़ुरान जी गहराई में लहूं था, अल्लाह ताला फ़रमायो न इन किताब जे अंदरि हिदायत आहे, त क़ुरान जे तरफ़ जीअं असां लहंदासीं त पोइ क़ुरान खे सम्झण जे लाइ इल्म जी ज़रूरत आहे। जेसिताईं अगरि असां क़ुरान खे सम्झूं नथा त अल्लाह ताला जो मैसेज ऐं अल्लाह ताला जे अहकाम असांखे ख़बर सम्झ में न ईंदई। त पोइ सभ खां पहिरियां क़ुरान जी जॾहिं असां डीप में लहूं था ऐं गहराई में लहूं था, त पोइ असांखे ख़बर पवे थी त अल्लाह ताला नमाज़ जो हुकुम कयो आहे, अल्लाह ताला रोज़नि जो हुकुम कयो आहे, अल्लाह ताला क़ुरान जी तिलावत जो हुकुम कयो आहे,
अल्लाह ताला गुनाहनि खां रोकियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ कबीरा गुनाह बि अचनि था, शराब, जुआ, ज़िना ऐं इन खां अलावा फाश जेको आहे गुनाह, इन सभिनी खे अल्लाह ताला हराम कयो आहे। इहा मालूम कॾहिं थींदी असांजी ॻाल्हि, जॾहिं असां क़ुरान हकीम खे खोले करे पढ़ंदासीं। पर जेकॾहिं क़ुरान हकीम खे असां खोलियूं ई नथा त पोइ हिदायत जो ज़रियो न मिलंदो। हिते अल्लाह ताला ख़ासि कयो आहे त हिदायत जेकी रखियलु आहे उहा किताब जे अंदरि रखियलु आहे। इन किताब खे वाज़े तौर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी अंदरि बयानु कयो ऐं हिन ज़माने जे अंदरि अहले इल्म जेको आहे बंदा हिन खे चङी तरह बयानु कनि था। त अल्लाह ताला फरमाए हुदल लिल मुतक़ीन, परहेज़गार बंदनि जे लाइ इन जे अंदरि असां हिदायत रखी आहे। हिकिड़े बंदे खे जेकॾहिं कोशिशि आहे, हिकिड़े बंदे खे जेकॾहिं फ़िकिर आहे त मां पंहिंजी मंज़िल ते पहुची वञा, मां पंहिंजे असुली जेका मक़ाम ते पहुची वञा, त उहो पंहिंजे उन मक़सद खे हासिलु करण जे लाइ ॾींहुं राति जिदोजहद कंदो आहे। कंहिं बि कम खे तव्हां खणो, दुनिया जे कंहिं बि कम खे खणो, बेदिली सां खणो, कमु उहो न करे सघंदव। बेदिली सां पंहिंजे मथां बोझ सम्झी करे, पंहिंजे मथां वज़न सम्झी करे दुनिया जे कंहिं बि कम खे खणो त उनखे न खणणु पोइ बहितर हुयो। छाजे करे तव्हां उनजी हक़ीक़त ऐं मंज़िल ते पहुची न सघंदव। जॾहिं बि कंहिं दुनिया जे कम खे वठो या आख़िरत जे कम खे वठो शौक़ु सां ऐं जज़्बे सां वठंदव त पोइ तव्हां उनजी मंज़िल ते पहुची वेंदव। त क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमाए हीअ किताब आहे मुतक़ी बंदनि जे लाइ, परहेज़गार बंदनि जे लाइ हिदायत आहे। छाजे करे त उहे हिदायत खे ॻोल्हण जी जिदोजहद ऐं कोशिशि कंदा आहिनि। हे हिकु मक़ामात ते अल्लाह ताला क़ुरान हकीम जी फ़ज़ीलत बयानु कई। ॿिए नंबर ते अल्लाह ताला फरमायो ॿिए मक़ामात ते तबारकल्लज़ी नज़ल अल फ़ुरक़ान, हे किताब जेकी आहे असां नाज़िल कई आहे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां, जेको असांजो बानो आहे, इन जे करे नाज़िल कईसीं ताकी इन किताब जे ज़रिए सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु इंसान खे आख़िरत जे मरहले खां ख़ौफ़ ॾियाराए, आख़िरत जे मरहले खां ड्रियाई। हाणे पहिरियों अल्लाह ताला जेको फरमायो तबारकल्लज़ी नज़ल अल फ़ुरक़ान, हिन किताब खे जंहिं नाज़िल कयो आहे उहा नॉर्मल ज़ात न आहे। हिन किताब खे जंहिं नाज़िल कयो आहे उहा नॉर्मल ज़ात न आहे, बल्कि उहा कहिड़ी ज़ात आहे? अल्लाह ताला फरमायो उहा ज़ात बरकत वारी ज़ात आहे, बरकत वारी ज़ात आहे। अल्लाह जी जेकी ज़ात आहे, अल्लाह जो जेको मक़ाम आहे, तमामु मख़लूक़ात खे वजूद अल्लाह ॾिनो आहे ऐं पूरी काइनात जे अंदरि जेको निज़ाम हले थो उनखे बनावट अल्लाह ई कई आहे। त अल्लाह ताला फरमाए हीअ किताब जेकी आहे मां अल्लाह तव्हांजी तरफ़ नाज़िल कई आहे। मक़सदु कहिड़ो आहे या अल्लाह ताला फरमाए मक़सदु इहो आहे त आख़िरत हिकिड़ी ज़िंदगी खे असां वजूद ॾिनो आहे, बनायो आहे। उन ज़िंदगी खे तव्हां इंसान कीअं ठाहियो, उन ज़िंदगी खे तव्हां इंसान कीअं बहितर बणाइण जी कोशिशि कयो, त पोइ अल्लाह ताला फरमायो रसूल जे मथां असां किताब खे जारी कयो आहे ऐं तव्हांजे इल्म में रहणु खपे। अल्लाह ताला हीअ किताब जेकी जारी कई 1400 साल खां बाद में, जेकी हिन टाइम असांखे नज़र थी अचे, सिर्फ़ु मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां न, बल्कि जेके बि वक़्त जा पैगम्बर आया, कुझु पैगम्बरनि जे मथां अल्लाह ताला किताब जारी कया, जेके क़ुरान जे रूह सां असांखे उन जी डिटेल मिले थी। जीअं ज़बूर जेको आहे दाऊद अलैहिस्सलाम जे मथां अल्लाह ताला नाज़िल कयो, उहो बि हिकिड़ो किताब हुयो ऐं उनखे किताब बि हिकिड़ी शिकिल हुई। अल्लाह ताला दाऊद अलैहिस्सलाम जे मथां उहो नाज़िल कयो। सेम उन जे अंदरि इहे ई ॻाल्हियूं हुयूं। अल्लाह जो दीन हिकु ई रहियो आहे, अल्लाह जी शरीयत हिकु ई रही आहे, उन जे अंदरि बि इहे अहकाम हुया, जेके अहकाम बाज़ औक़ात असांजे किताब जे अंदरि आहिनि। दाऊद अलैहिस्सलाम जी शरीयत जे अंदरि बि सेम ज़िना हराम हुयो, क़त्ल हराम हुयो, चोरी हराम हुई, जुआ हराम हुई, शराब हराम हुई। ऐं इन खां बाद में मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत आई। अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे एज़ाज़ ॾिनो, हिकु किताब ॾिनो, उन किताब जो नालो तौरात आहे। अल्लाह ताला जीन जो हुकुम कयो त हे मूसा अलैहिस्सलाम में किताब वठि। तूर सीना ते मूसा अलैहिस्सलाम खे किताब मिलियो। 40 ॾींहं मूसा अलैहिस्सलाम उते क़याम कयो, उते इबादत कई। 40 ॾींहंनि खां बाद में मूसा अलैहिस्सलाम खे किताब मिलियो, जेकी हिकु फटिन जी शिकिल जे अंदरि हुयो। क़ौम खे मूसा अलैहिस्सलाम पोइ ते विहारे करे ऐं तूर सीना पहाड़ ते विया, इंतिहाई जल्दी विया ऐं पंहिंजे भाउ हारून खे चऊं त तव्हां कुझु टाइम हिन क़ौम जी निगरानी कयो,
छाजे करे हारून अलैहिस्सलाम पाण बि नबी हुयो। त हिन क़ौम जी तव्हां रहनुमाई कयो, मां अल्लाह ताला खां किताब थो वठणु वञा, जेको किताब तौरात आहे। मूसा अलैहिस्सलाम 40 ॾींहं उते रहिया, 40 ॾींहं रोज़ा रखियूं ऐं इन खां बाद में अल्लाह ताला फरमायो हे अहकामिन हे किताब आहे, इहो तव्हां वञी करे उम्मत खे ॾियो। जॾहिं क़ौम जे तरफ़ लही आया ऐं ॿुधायूं त हे अल्लाह ताला जो किताब आहे जेको हिकु फटरिन जे अंदरि हुयो, त क़ौम जेकी आहे पोइ ते मुनकर थी वई। मालूम थियो त मूसा अलैहिस्सलाम खे बि अल्लाह ताला किताब ॾिनो। 3 नंबर ते अल्लाह ताला किताब ॾिनो ईसा अलैहिस्सलाम खे इंजील। उन जे अंदरि बि अहकाम सगाई, शराब हराम आहे, क़तल हराम आहे, ज़िना हराम आहे, जुआ हराम आहे। ऐं पोइ आख़िरी में 4 नंबर ते अल्लाह ताला किताब नाज़िल कई हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां, जेकी किताब असांजे घरनि में पई आहे, जेकी किताब असांजे मस्जिद में पई आहे, ऐं इन किताब जे अंदरि अल्लाह ताला हिदायत रखी आहे। हिदायत खे मज़बूत पकड़ियो, न पकड़ींदो दुनिया जे कंहिं बि इंसान खे कोई नुक़सानु न पहुचंदो, नुक़सानु तव्हांजी ज़ात खे पहुचंदो, नुक़सानु तव्हांखे ई पहुचंदो। तो हे अल्लाह ताला किताब नाज़िल कया। हाणे इन 4 पैगम्बरनि जे मथां किताब आया, बाक़ी त पोइ ते पैगम्बर काफ़ी आहिनि, त पोइ अल्लाह ताला उन ज़माने जे एतबार सां, इंसान जी कैफ़ियत जे एतबार सां पोइ अल्लाह ताला सहीफ़ा नाज़िल कया। सहीफ़ा उन जे अंदरि अहकाम आहे, उहो मुकमल हिकिड़ो किताब न हूंदो आहे। उन जे अंदरि चंद अहकाम हूंदा आहिनि, जेके अल्लाह ताला चंद अहकाम अॼु जारी कया, चंद अहकाम अल्लाह ताला कुझु महीने खां बाद में जारी कया। जीअं काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो, बाज़ पैगम्बर खे अल्लाह ताला 200 सहीफ़ा बि ॾिना, 300 सहीफ़ा बि ॾिना, 100 सहीफ़ा बि अल्लाह ताला नाज़िल कया। यानी पोइ ते जेके बि पैगम्बर उनखे अल्लाह ताला सहीफ़ा ॾिना, ऐं आख़िरी में अल्लाह ताला जेके पैगम्बर आया उनखे किताब ॾिनो, ऐं लास्ट में जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे किताब ॾिनो। ऐं इहो आख़िरी किताब अल्लाह ताला नाज़िल करे अल्लाह ताला मामले खे हिते क्लियर करे छॾियो। त हाणे जेके बि पोइ ते इंसान अचनि था, जेके बि पोइ ते इंसान अचनि था, त उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो किताब हलंदो, उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो किताब हलंदो, उन्हनि जे लाइ इहो इस्लाम हलंदो मज़हब। ॿिए मक़ाम ते अल्लाह ताला फरमायो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, अल्लाह ताला जो पसंदीदा मज़हब इस्लाम आहे, इन खां अलावा ॿियो कोई बि मज़हब न आहे। हे क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला डिटेल खे वाज़े कयो। ऐं 3 नंबर ते क़ुरान हकीम जी फ़ज़ीलत में ऐं क़ुरान हकीम जे अंदरि शिफ़ा ऐं रहमत रखियल में अल्लाह ताला हिकिड़ी पॉइंट बयानु कई, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। हाणे इन जे अंदरि अल्लाह ताला 2 ॻाल्हियूं नोट कयूं। 1 नंबर ते अल्लाह ताला फरमायो किताब जे अंदरि शिफ़ा रखियल आहे, किताब जे अंदरि शिफ़ा रखियल आहे, पूरी किताब जे अंदरि शिफ़ा रखियल आहे। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि साईं मथे में सूरु आहे, हा साईं पेट में सूरु आहे, हथ में सूरु आहे, क़ुरान जो कहिड़ो हिसो पढ़ूं? पूरे क़ुरान मां जेकी बि आयत अचे थी, पूरे क़ुरान मां जेकी बि आयत अचे थी, तव्हां पढ़ी करे दम कयो, यकीन थियणु खपे त अल्लाह ताला मूंखे शिफ़ा ॾींदो, शिफ़ा मिली वेंदी। सॼो क़ुरान रहमत आहे ऐं सॼे क़ुरान जे अंदरि बरकत आहे, ऐं अल्लाह ताला फरमाए हिन खे असां शिफ़ा जे तौर ते बि नाज़िल कयो आहे, शिफ़ा जे तौर ते बि नाज़िल कयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का रिवायत आहे, अल्लाह जे नबी फरमायो अगरि कंहिं बंदे खे बुख़ार थिए, तबीयत नासाज़ थिए, कंहिं रिवायत में 8 मरतबा आयो ऐं कंहिं रिवायत में 7 मरतबा आयो, त उहो पढ़ी करे उन बंदे जे मथां दम कयो, यकीन थियणु खपे त अल्लाह ताला मूंखे शिफ़ा ॾींदो, शिफ़ा मिली वेंदी। जेकॾहिं यकीन न आहे, जेकॾहिं अल्लाह ताला जी किताब ते यकीन न आहे त पोइ शिफ़ा बि ओड़ी न मिलंदी। यकीन ई पूरी दुनिया जे मामलात सां ॿधल आहे, यकीन ई पूरी दुनिया जे मामलात सां ॿधल आहे। त पूरे क़ुरान जे अंदरि शिफ़ा रखियल आहे। सूरत यासीन पढ़ो, सूरत यासीन जे बारे में त आज़माइल जेको वज़ीफ़ो आहे, कंहिं बि बंदे जे मथां बीमारी जी कैफ़ियत आहे, सकरात जी कैफ़ियत आहे, सकरात जी कैफ़ियत आहे, त उन बंदे जे मथां सूरत यासीन पढ़ो, 2 कम लाज़मी थींदा उन सां। 1 नंबर ते या त उनखे फौरी तौर शिफ़ा थी वेंदी, सकराती मरहले खां ॿाहिरि निकिरी वेंदो। अगरि सकराती मरहले खां ॿाहिरि न निकितो पोइ छा थींदो? पोइ मरल सां दुनिया ई छॾे वेंदो। हे अमल मुंहिंजो पंहिंजो आज़माइल आहे,
काफ़ी जगहनि ते अहिड़ा बंदा जंहिंखे सकरात हुई ऐं मां पाण उते वियुमि, हालांकि पढ़ण वारो मां पाण ई आहियां, मां पाण उते वियुमि उन्हनि जे मथां पढ़ियुमि। पोइ अक्सर बंदा पढ़ण खां बाद में हिकिड़े ॾींहं में इंतकाल करे विया, ॿिए ॾींहं में इंतकाल करे विया, लास्ट में 3 ॾींहं में इंतकाल करे विया। 2 सूरतूं लाज़िमी पेश ईंदियूं, सकरात वारो या इंतिहाई मर्ज़ कंहिं बंदे खे ज़्यादा आहे उनजे मथां सूरत यासीन पढ़ो त 2 कमनि मां हिकिड़ो कमु लाज़िमी थींदो, या त उनखे शिफ़ा मिली वेंदी या उनजो महल सां रूह जेको आहे कब्ज़ थी वेंदो। इहा मुंहिंजी तहक़ीक़ात त आहे, पर मूंखां अलावा ॿियनि कंहिं मुफ़्तियुनि जी आलमनि जी बि इन ते वॾी तहक़ीक़ात आहे। चौथे नंबर ते क़ुरान हकीम में रिज़्क़ जी बरकत रखियल आहे। चौथे नंबर में क़ुरान हकीम में रिज़्क़ जी बरकत रखियल आहे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु जलील क़दर साहबी आहे, मुफ़स्सिर क़ुरान बि आहे, हदीस जो वॾो ज़ख़ीरो उन साहबी वटि बि आहे ऐं साहबा में इल्मु रखंदड़ साहबी आहे। अब्दुल्ला बिन मसूद जलील क़दर साहबिन जी लिस्ट में अचे थो। उन पंहिंजी औलाद खे नसीहत कई त जेकॾहिं फ़क़्रु फ़ाक़ो घर जे अंदरि ज़्यादा थो अची वञे, घर जे अंदरि रिज़्क़ जी क़िलत आहे, त पोइ पंहिंजी नियाणियुनि खे हुकुम ॾिनई त तव्हां छा कयो, तव्हां हाणे मग़रिब नमाज़ खां बाद में सूरत वाक़िया रोज़ानो पढ़ो। मग़रिब नमाज़ खां बाद में या इशा नमाज़ खां बाद में सूरत वाक़िया रोज़ाना पढ़ो। हफ़्तो न पढ़ो, 2 हफ़्ता न पढ़ो, 2 ॾींहं न पढ़ो, 3 ॾींहं न पढ़ो, बल्कि रूटीन पंहिंजी बनायो। इन में छा थींदो, अल्लाह ताला 1 नंबर ते रिज़्क़ में बरकत ॾींदो, अल्लाह ताला बरकत ॾींदो, 2 नंबर ते अल्लाह ताला मालदार बनाईंदो। ऐं तव्हां ऐं असां अमल कीअं कंदा आहियूं, हाणे हिन टाइम फज़ीलत ॿुधीसीं, पैसे वारो बि थियणो आहे, रिज़्क़ में बरकत बि आणी आहे, पोइ छा चवंदासीं, अॼोको ॾींहुं पढ़ूं था, वधि में वधि बसि अॼोको ॾींहुं पढ़ंदासीं, एतिरी ज़्यादा रूटीन बि हफ़्तो पढ़ंदासीं, पोइ वरी उहो अमल असां निकिरी वेंदो, त पोइ असर बि न थींदो। क़ुरान हकीम जे अंदरि तासुर रखियल आहे, असर रखियल आहे। उहो चाहे उहो तव्हां मुसलसिल अमल कंदा ईंदो, पोइ इंशाअल्लाह असर मिली वेंदो। हिकु रिवायत मुंहिंजे ज़हन में अचे थी, अल्लाह ताला खे हिकिड़ो अमल महबूब आहे, अल्लाह ताला खे हिकिड़ो अमल महबूब आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तफ़सीर बयानु कयो त अल्लाह ताला खे उहो अमल पसंदि आहे, अल्लाह ताला खे उहो अमल पसंदि आहे जेको अमल हुजे नंढो एतिरो। मिसाल मां हिकिड़ो बयानु थो कयां, हुजे एतिरो नंढो, पर इहो तव्हांजो अमल तव्हांजी रूटीन जे एतबार सां ज़िंदगी जो अमल आहे। इन नंढे मां मिसाल ईअं आहे त तव्हां तहजुद नमाज़ पढ़ंदा आहियो, सिर्फ़ु 2 रकातूं पढ़ंदा आहियो, बसि सिर्फ़ु 2। क़ुरान जी तिलावत कंदा आहियो, ॾींहं में सिर्फ़ु हिकिड़ो रुकू कंदा आहियो। नफ़ली नमाज़ ॾींहं में पढ़ंदा आहियो, नफ़ली नमाज़ सिर्फ़ु 2 रकातूं पढ़ंदा आहियो, या फ़र्ज़ नमाज़ पढ़ंदा आहियो, फ़जर, ज़ोर, असर, मग़रिब, इशा, फ़र्ज़ नमाज़ पढ़ो था, सिर्फ़ु फ़र्ज़ था पढ़ो, सिर्फ़ु फ़र्ज़ था पढ़ो। पर इहे तव्हांजी जेकी बि इबादत हिन ते मां बयानु कई आहे, इहा तव्हांजी मुसलसल आहे, मुसलसल हलंदी अचे थी। अल्लाह ताला खे इहो अमल पसंदि अथव। उन अमल खां अल्लाह ताला खे इहो अमल पसंदि आहे जो हिकिड़ो बंदो छा करे, हिकिड़ी राति उथियो 20 रकातूं तहजुद पढ़ी, हिकिड़ी राति में उथियो 20 रकातूं तहजुद नमाज़ पढ़ी, वरी पूरो महीनो फजर बि न पढ़ी, वरी पूरो महीनो फजर नमाज़ बि न पढ़ी, त हे अमल अल्लाह खे पसंदि आहे। सही ॻाल्हि ज़हन में अचे थी न। अल्लाह ताला खे वॾो अमल पसंदि न आहे जेकॾहिं उहो ज़िंदगी में 1 मरतबो कयो, महीने में 1 मरतबो कयो। अल्लाह ताला खे उहो वॾो अमल पसंदि न आहे, अल्लाह ताला खे उहो नंढो अमल पसंदि आहे। सिर्फ़ु तहजुद जूं तव्हां 2 रकातूं पढ़ो था, बसि। मथे जो त मां नथो पढ़ी सघां, मथे मां पढ़ी बि नथो सघां, त रोज़ानो पढ़ो था, साल पढ़ो था, मुकमल महीना पढ़ो था, अल्लाह ताला खे इहो अमल पसंदि अथव। हिकिड़ो बंदो नमाज़ी आहे, सिर्फ़ु फ़र्ज़ नमाज़ पढ़ंदो आहे, सिर्फ़ु फ़र्ज़ में
फजर जी जेको आहे फ़र्ज़ थो पढ़े, ज़ोर जा फ़र्ज़ थो पढ़े, असर जा फ़र्ज़ थो पढ़े, मग़रिब इशा इन जा फ़र्ज़ थो पढ़े। हालांकि सुनत पढ़णु खपनि, मुअक्किदा सुनत आहिनि, पर उन बंदे खे का एतिरी मशगूली आहे, एतिरो मसरूफ़ आहे, साईं मां सिर्फ़ु फ़र्ज़ ई पढ़ंदुमि। इहो बंदो उन बंदे खां भलो अथव जेको हिकिड़े ॾींहं में 5 वक़्त नमाज़ त पाबंदी सां पढ़े, सुनतूं बि पढ़े, वरी हफ़्तो पूरो नमाज़ न पढ़े, हफ़्तो नमाज़ न पढ़े हिकिड़े ॾींहं में। जीअं चवंदो आहे न सिंधी में, हिन खे बाद जज़्बो अची वियो आहे सफ़ा। काफ़ी मुरीदनि खे पीर जो ॾाढो बि जज़्बो ईंदो आहे, जो उनजा पटका हेठि किरी पवंदा आहिनि, उनजा पटका हेठि किरी पवंदा आहिनि, उनजा कपिड़ा बि बाज़ोका लही वेंदा आहिनि। अब हिन खे छा थियो भला, हिकिड़ी मिर्गी लॻी हुई हिन ग़रीब खे, छा थियो हिन खे? यार साईं खे ॾिसी करे हिन खे जज़्बो अची वियो आहे। कंहिं जॻह ते मां बि हिकिड़ी जॻह ते वियुमि, असुली टॉपिक ते मोटी था चऊं, पर हिकिड़ी ॻाल्हि था कयूं। मां बि कंहिं जॻह ते हिकिड़े दफ़े वियुमि काथे बयान ते, त उते ॾिठुमि त साईं साईं ते वेठो आहे, पर साईं जॾहिं बयानु शुरू कयो, साईं का बि अहिड़ी करामत न ॾेखारी, साईं जी अहिड़ी का करामत बि न थी। साईं को अहिड़ो यानी हदीस ऐं क़ुरान मां को अहिड़ो बहितरीन को हवालो बि न ॾिनो। 2-3 बंदा जंहिंखे पटका हाई क्लास जा पतल, पर हीअं जो बुल ॾिनो ज़रे गॾु मां चवंदुमि मुंहिंजो ज़ालमन घाटो भॻो हुयो, मुंहिंजो घाटो उन्हनि भॻो हुयो। त हे जेको आहे न, हे दीन न आहे, इन खे चइबो आहे सिंधी में जज़्बो। त अल्लाह ताला खे इहो अमल पसंदि जेको बिल्कुलु बि न आहे, जेको तव्हां हिकिड़े ॾींहं में जज़्बो थिए त तहज्जुद नमाज़ पढ़ो, जुमा नमाज़ पढ़ो, ज़ोर सभु कुझु पढ़ो, वरी ॿिए ॾींहुं सफ़ा ईअं मार्केट खां ई घुमिजो, नमाज़ ई न पढ़ो, न तव्हांजे मथे टोपी हुजे न पटको हुजे, त सर हे अल्लाह ताला खे अमल पसंदि न अथव। अल्लाह ताला खे इहो अमल बिल्कुलु बि पसंदि न आहे। अल्लाह ताला खे उहो अमल पसंदि आहे जेको रूटीन जे एतबार सां हुजे, मुसलसल हुजे। हिकिड़ो साहबी नओं मुस्लमान थियो त उहो आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, पोइ उन ॻाल्हि कई त चई साईं छा इस्लाम में कहिड़ी कहिड़ियूं शयूं फ़र्ज़ आहिनि, इस्लाम में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं फ़र्ज़ आहिनि, मूंखे ॿुधाए छॾियो। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इस्लाम में अल्लाह ताला नमाज़ जो हुकुम ॾिनो आहे, जंहिंमें फजर जी नमाज़ आहे, ज़ोर जी नमाज़ आहे, असर जी नमाज़ आहे, मग़रिब इशा जी नमाज़ आहे। चई साईं इन खां अलावा पोइ चई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान जा रोज़ा बि आहिनि। चई साईं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिहाद आयो त पोइ जिहाद में बि तोखे हलणो पवंदो। चई साईं इन खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो हज आयो त पोइ हज बि करिणो पवंदो। इन खां बाद में त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोशी अॻिते करी, अल्लाह जे नबी फरमायो इन खां बाद में बि घणो कुझु आहे, यानी पैसो आहे त सदको कयो, नफ़ली नमाज़ पढ़ो फ़र्ज़ खां अलावा, इंसान सां बहितरीन जेको मामिलो कयो। त पोइ उन साहबी इहा ॻाल्हि कई त साईं हे जेकी तव्हां ॻाल्हि ॿुधायो था नफ़िल या अहिड़ी तरह ॿी जेकी सखावत आहे, मां ग़रीब माण्हू बि आहियां, इहे नफ़ली इबादत अहिड़ी तरह सदक़ात मां न करे सघां मथां। बाक़ी जेको तव्हां फ़र्ज़नि जे बारे में मूंखे पाबंद बनायो आहे न, त फ़र्ज़ नमाज़, रोज़ा, जिहाद में हलणो पए त मां हलंदुमि, हज माल थी वञे त मां कंदुमि। इहे जेके शयूं तव्हां ॿुधायूं इन ते मां हर हालत में अमल कंदुमि। त अल्लाह जे नबी फरमायो ठीकु आहे तूं इन ते वञी करे अमल कर। पोइ नबी सल्लल्लाहु हे जिन जो पुठी ॾेई करे हलियो वियो इहो साहबी, त अल्लाह जे नबी फरमायो ए साहबा हिन खे ॾिसो हे बंदो जन्नती थो वञे, हिन अमाल खे क़बूलु कयो आहे, हिन अमाल खे क़बूलु कयो आहे, दिलि सां कयो आहे। ऐं हिन जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि आहे त जेकी हिन टाइम नबी ख़बर ईंदी आहे इन खे हफ़्ते ताईं न हलाईंदुमि, महीने ताईं न हलाईंदुमि, हा 2 महीननि ताईं न हलाईंदुमि, बल्कि जेसिताईं मां ज़िंदा आहियां तेसिताईं इन अमाल खे मां कंदो रहंदुमि। त असांजा काफ़ी मुस्लमान जंहिंखे इबादत जे अंदरि जज़्बो थींदो आहे, कुझु टाइम खां बाद में नमाज़ जा वॾा पाबंद थी वेंदा, रोज़नि जा घणा पाबंद थी वेंदा, दीन जा वॾा पाबंद थी वेंदा, वरी कुझु टाइम खां बाद में अहिड़ी का उन्हनि जे मथां लपेट अची वेंदी, अहिड़ो को यानी फेराटी अची वेंदी त वरी तमामु इबादत खां परे थी वेंदा, तमामु इबादत खां परे थी वेंदा। अलाए केतिरनि खे मां ॾिठुमि जेके इन दीन जी फील्ड में स्पीड में आया, तकड़ में तमामु वरी ॾाढ़ियूं साईं अची वियूं, बाक़ाइदे सुन ते बराबरि ॾाढ़ी, उन्हनि पटको बि मथे ते रखियो, पर छा आहे उहे जीअं जो इन इस्लामी फील्ड में आया न त वॾी स्पीड में अची विया, जज़्बे में अची विया त का शइ न आहे ॾिसणी, बसि हाणे कारोबार बि बंदि करणा आहिनि, हाणे कारोबार बि बंदि करणा आहिनि, हाणे दुनिया जो को कमु बि न करिणो आहे, सिर्फ़ु जेको आहे दीन जी फील्ड में हलणो आहे।
त जेको बंदो इन दीन जी फील्ड में दुनिया जे तमामु मामलात खे पोते करे चवंदो मां ईंदुमि दीन जी फील्ड में ऐं सभिनी शयुनि खे मां छॾींदुमि, त जेतिरो जल्दी में इहो इस्लामी फील्ड में ईंदो एतिरो जल्दी में इस्लामी फील्ड खां ॿाहिरि निकिरी वेंदो। तव्हां चवंदो साईं कीअं कीअं? ॾिसो दीन छा जो नालो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दीन इन शइ जो नालो आहे, कोई बंदो मुस्लमान आहे त हाणे उनजे मथां ॿ शयूं जेको आहे लाज़िम आहिनि। मुस्लमान जी हिकिड़ी पहचान आहे, हिकु नंबर ते पंहिंजे अहल सां जेको आहे मामला तुंहिंजा हलंदा रहनि जीअं हदीस जो ख़ुलासो आहे, ऐं ॿिए नंबर ते इबादत खां कंहिं क़िस्म जो कोई बि क़दम पोइ ते नाहे करिणो। अहल सां मामलात हलण मां मुराद इहा आहे त तव्हां नमाज़ बि पढ़ो, रोज़ा बि रखो, हज बि कयो, जिहाद में बि वञो, पर इन सां गॾोगॾु तव्हां पंहिंजा कारोबार बि सर हलाईंदा रहो, कारोबार बि हलाईंदा रहो, बिज़नेस बि कंदा अचो, घरवारी खे टेम बि ॾींदा अचो, औलादी तरबियत बि कंदा अचो। हे छा आहे? हे इहा पहचान हिकु मुस्लमान जी आहे, इहा पहचान हिकु मुस्लमान जी आहे। हाणे इन मुस्लमान खे कयूं था साइड ते, मुस्लमान जी पहचान त पंहिंजे मुआशरे सां बि बहितर हलंदो, मुस्लमान मुआशरे सां बि बहितर हलंदो। मुआशरे में सभु शयूं अची वियूं, घरवारी अची वई, औलाद अची वई, पीउ माउ अची वियो, दुकानु अची वियो, मुंहिंजो कारोबार अची वियो, हे सभु शयूं इन मुआशरे में अची वियूं, टोटली अची वियूं। वरी ॿिए नंबर ते हिकु त इहा निशानी हूंदी आहे त उहो मुआशरे सां मुस्लमान हलंदो। ॿिए नंबर ते इहो बि उनजी निशानी आहे त दीन खे कंहिं बि एतबार सां न छॾींदो, जंहिंमें नमाज़, क़ुरान, हदीस इन सभिनी शयुनि खे खणी करे हलंदो। हे मुस्लमान जी पहचान। मुस्लमान खां अलावा गैर मुस्लिम जी पहचान, गैर मुस्लिम जी पहचान दीन खे कंहिं क़िस्म जो कोई बि फोकस न कंदो, कंहिं क़िस्म जो कोई बि फोकस न कंदो। ॾींहुं राति इन जिदोजहद में आहे त बिल्डिंग तामीरात करणी आहे, पैसो डबल आहे त इनखे अञा ट्रिपल करिणो आहे, छाजे करे त उनखे आख़िरत नज़र बिल्कुलु बि न ईंदी। उहो चवंदो आख़िरत हुजे त मां उनजे लाइ महिनत कयां न। गैर मुस्लिम यकीन, आख़िरत हुजे, हिकिड़े बंदे जो ॾिसो यकीन हूंदो आहे, यकीन ते दुनिया ॿधल आहे। सुभाणे साईं मां तोखे 10 लख रुपया ॾींदुमि, सुभाणे मां तोखे 10 लख रुपया ॾींदुमि, त मां हुनखे चवां त जेकॾहिं सुभाणे तूं मरी वञे त पोइ 10 लख केरु ॾींदो? सुभाणे अॻिले बंदे खे चवां तूं जो मरी वञे 10 लख केरु ॾींदो? मूंखे चए साईं तूं जो मरी वञे त पोइ केरु मूंखे 10 लख वठंदो? त दुनिया इरादनि ते मौक़ूफ़ आहे। इरादो आहे इंशाअल्लाह सुभाणे तव्हां बि ज़िंदा हूंदो ऐं सुभाणे मां बि ज़िंदा हूंदुमि, त जॾहिं तव्हां बि ज़िंदा हूंदो मां बि, त पोइ मां बि तव्हांखे पैसा ॾेई छॾींदुमि। त दुनिया इन इरादनि ते हलंदी आहे। हिकिड़े बंदे जो ज़हन आहे त क़यामत खां बाद में जन्नत ऐं जनम आहे, त उहो दुनिया में नेक अमल कंदो। ऐं हिकिड़े बंदे जो ज़हन ई न आहे त को आख़िरत आहे, जंहिंखे असां गैर मुस्लिम चऊं, त उहो छा चवंदो? जंहिं दुनिया में आहियां इहा सभु कुझु आहे, इन में बिल्डिंग तामीरात करे वठो, शराब पी वठो, ज़िना करे वठो, तमामु मामलात खे छिके वठो। इहो हिकु गैर मुस्लिम जो ज़हन आहे। अच्छा, हे ज़हन गैर मुस्लिम जो दीन खां बिल्कुलु परे ऐं अहिड़ी तरह दुनिया में वॾी तरक़ी में, हे गैर मुस्लिम। ऐं अहिड़ी तरह रहबानियत छा खे चइबो आहे, जंहिंखां इस्लाम मना कई आहे त इस्लाम में रहबानियत बिल्कुलु न आहे। उहो ईअं सूफ़ी थी करे मां साईं हाणे वेंदुमि त पहाड़ में हिकिड़ी कोठी में वेही रहंदुमि, मां दुनिया खां बिल्कुलु तंग थी वियो, हाणे बसि हाणे दुनिया खां तंग थी वियो, हाणे बसि वञी करे मां उते अलाह जो ज़िक्र कंदुमि, ॾींहुं राति मां नमाज़ूं पढ़ंदुमि, ज़िक्र अज़कार कंदुमि, छॾे ॾे घरवारी खे, ऐं बाक़ी मथे में ॾाढो सूर विझी छॾियो आहे। छोरा सभु नाफ़रमान लॻा पिया, छॾे ॾे, इन्हनि खे बि छॾे ॾे, ख़ानदान खे बि छॾे ॾे, मामलात खे बि छॾे ॾे, कारोबार खे बि छॾे ॾे, मां बसि वञी करे पहाड़ में कंहिं कुंड में वेही करे बसि उते ज़िक्र अज़कार कंदुमि। यादि रहे इस्लाम नाहे, हे इस्लाम नाहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रहबानियत खां रोकियो आहे, बल्कि इस्लाम इहो आहे तव्हां मामलात पंहिंजा मुआशरे सां बि हलो। मुआशरे में इहे सभु शयूं जेके मां बयानु कयूं इहे सभु अचनि थियूं, इन सां गॾोगॾु दीन खे बि वठो। इनखे जेको इस्लाम चइबो आहे, त असां काफ़ी जेको आहे हिन टाइम काफ़ी मुस्लमान ग़लति फ़हमियुनि जा शिकार आहिनि। अगरि दुनिया जे तरफ़ लहंदा त दीन बिल्कुलु उनखां विसरियल आहे, दीन बिल्कुलु विसरियल आहे। नमाज़ वई, ज़ोर नमाज़ वई, असर नमाज़ वई, मग़रिब नमाज़ वई, इशा नमाज़ बि वई, यानी हिन जो ॼण तालुक़ु ई दीन सां न आहे। ऐं जेकॾहिं अगरि दीन जे तरफ़ अचनि था, अहिड़ा सूफ़ी ठेठि थी था वञनि, अहिड़ा सूफ़ी था थी वञनि, न को कमु था कनि,
न को घरवारी ॾे फोकस आहे, न को औलाद जी तरफ़ फोकस आहे। हे काफ़ी असां मुस्लमान जे अंदरि अहिड़ा सवा ठेठ सूफ़ी आहिनि त उन्हनि खे ॿुधाइणु चाहींदो हे इस्लाम न आहे, हे इस्लाम न आहे। इस्लाम ॾिसो हुकुम कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी ज़ात, एॾो वॾो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़ाम आहे। अलाह जे नबी निकाह कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु निकाह कयो, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿ निकाह कया, 3 निकाह। ऐं रिवायतुनि जे अंदरि अचे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 11 निकाह अथव, 11 निकाह। इन 11 निकाहनि खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल मुबारक ॾिसो केतिरो बहितरीनु मामूल आहे। 11 घरवारनि जी तरफ़ रोज़ाना जी बेस ते हिकु घरवारी खे टाइम ॾियनि था, साहबा मस्जिद में वेठा आहिनि, उन्हनि खे तालीम कराइनि था, साहबा खे वही वारो इल्मु सेखारीनि था। इन सां गॾोगॾु गैर मुस्लिम जेके अचनि था इस्लाम जे बारे में मालूमात वठण जे लाइ, उनखे मालूमात ॾियनि था गैर मुस्लिमनि खे। गैर मुस्लिम इश्काल था खणी अचनि त हे एतिराज़ आहे तव्हांजे मज़हब जे मथां, इन जो असांखे को हल ॿुधायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही जे ज़रिए सां उनजो हल बि ॿुधाइनि था, उनजो हल बि ॿुधाइनि था। आख़िरी में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिजारत बि कनि था। छा था कनि? तिजारत बि कनि था। इन मां छा थो मालूम थिए? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इब्तिदा जेकी ज़िंदगी जंहिंमें वही जो नुज़ुल न थियो आहे, पर नबी आहे, नबी जो पोइ बि मक़ाम नबी वारो ई आहे, फ़ौक़ियत नबी वारी आहे। इब्तिदा में वही न आई आहे, अल्लाह जे नबी ॿाहिरि मुल्क जी तरफ़ तिजारत लाइ निकिरी विया आहिनि। इन खां बाद में जॾहिं वही आई आहे, पोइ बि बाज़ औक़ात काफ़ी जॻहियुनि ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिजारत कई आहे। पाण तिजारत कयूं, साहबा खे बि सेखारियूं, साहबा खे बि तिजारत सेखारियूं त तव्हां बि जेको तिजारत कयो। साहबा तिजारत कई। ॾिसो हदीस में इहो साफ़ इहो हुकुम आहे त जेको बंदो अगरि ख़ैरात वठे थो न, वठे थो, जेको बंदो ख़ैरात वठे थो, हालांकि जेकॾहिं को मुस्तहिक़ आहे त बिलफ़र्ज़ वठे, मुस्तहिक़ बंदो आहे त ख़ैरात उहो ख़ैरात वठे। पर पोइ बि इस्लाम बहितर ऐं भलो कंहिंखे बयानु कयो? इहा ॻाल्हि कॾहिं ज़हन में आई आहे? इस्लाम बयानु कयो त जेको हथु मथियो आहे, जेको हथु मथियो आहे, ॾिसो हे मुंहिंजे हथ में इन टाइम पर्ची आहे, हिन खे 1000 जो नोट शुमार कयो, हिन खे 1000 जो नोट शुमार कयो त मूंखां कुझु बंदो चए थो साईं अल्लाह जे नाले ते मूंखे कुझु ॾियो, त हे 1000 जो नोट मां खीसे मां कढी करे मां हिन खे ॾींदुमि, त हे मुंहिंजो हथु मथियो थियो हेठो थियो? मुंहिंजो हथु यकीन तौर ते मथियो थियो। त इस्लाम ॿुधाए थो त मथियो हथु भलो आहे हेठियां हथ खां। हे जेको वठे थो न, वठे थो, इन खां भलो हथु कहिड़ो आहे? मथियो हथु। यानी तव्हां तिजारत कयो, हलाल जेको आहे कमाई कयो, ऐं जेकॾहिं अलाह जे रस्ते में तव्हां रक़म ॾियो था न, जेको वठे थो न उनखां 100 दफ़ा तव्हां भलायो, 100 दफ़ा तव्हां भलायो। इस्लाम बहितर बयानु उनखे कयो आहे जेको सखी बंदो आहे। सखी बंदो आहे न, सखी थींदो कहिड़े एतबार सां? सखी ॻाल्हि ज़हन में रखो, सखी कहिड़े एतबार सां थींदो? हिकिड़े बंदे वटि का चङी रक़म हूंदी त पोइ सखी थींदो न। खीसे में 10 रुपया चांहि जा न आहिनि, खीसे में 10 रुपया चांहि जा न आहिनि, इहो छा सखावत कंदो? खीसे में जेकॾहिं हलाल कमाई जो ₹1,00,000 पियो आहे, सही ॻाल्हि नोट कजो, खीसे में कमाई हलाल जो ₹1,00,000 पियो आहे। हाणे इहो बंदो जेकॾहिं 1000 रुपया कढी ॾे त क़यामत जे ॾींहुं केतिरो मिलंदो? हदीस जे मुताबिक़ त इनखे क़यामत जे ॾींहुं 1000 न मिलंदो, नबी जे कौल जे मुताबिक़ इनखे 70,000 क़यामत जे ॾींहुं अलाह ताला अजुर ॾींदो। त इस्लाम इनखे हक़ारत सां बयानु कयो आहे त जेको बंदो सुवाल करे, ॾिसो सुवाल यकीन कयो हिन दुनिया जो वॾे में वॾो जेको तव्हांखे न बल्कि उन्हनि बंदनि खे, हे ॻाल्हि जेकी आहे मुश्तरक तौर ते ज़्यादा थी हले, उन बंदनि जे लाइ वॾे में वॾी इंसल्ट आहे, वॾे में वॾी यकीन कयो बेइज़ती आहे, जेको बंदो चवे त यार मूंखे कुझु पैसा ॾेई छॾियो, मूंखे कुझु पैसा ॾियो, अल्लाह जे वास्ते मूंखे जेको आहे न, मां ग़रीब माण्हू आहियां, मूंखे यकीन कयो हे तव्हांजी इज़त जे मथां वॾे में वॾो दाग़ आहे, वॾे में वॾो तव्हांजी इज़त जे मथां हे डैमेज आहे, जो तव्हां बंदनि खां जेको सुवाल कयो। ऐं जॾहिं इंसाननि खां सुवाल करणु शुरू कयो न, जॾहिं इंसान खां, त मां साईं मुजीब रहमान करे चयो माड़ी मूंखे 500 रुपया ॾेई छॾ, हाँ फिलाणे मां पंहिंजी सादगी चवंदो मूंखे यार 1000 रुपया ॾेई छॾ, मैं घर में अटो न आहे। हे वॾो इंतिहाई ख़राबु सुवालु आहे। हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं को बंदो हिरी थो पए,
हिकिड़ो बंदो जॾहिं इन पिनण वारे मर्ज़ ते हिरी थो पए, मां दावा सां ॻाल्हि कयां थो, अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे, उहो जेसिताईं बंदो मरंदो न तेसिताईं पिनण खां जेको न मुड़ंदो। वॾो ख़राबु मर्ज़ु आहे। मां चवां थो रुखी मानी खाओ कॾहिं, अगरि जेब में पैसा न हुजनि न, उधार वठण जी गुंजाइश आहे इस्लाम में, त उधार जेको आहे बंदो मुश्किल में मजबूरी में वठी सघे थो। घर में रुखी मानी खाओ, कंहिं टाइम ते मानी न आहे, रुखो पाणी पीओ। इंसाननि खां सुवाल जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो तव्हां पिनण जो कंहिं बि बंदे कयो न, बसर इहो वियो हाणे, माशरे में इज़त ते डैमेज, ऐं पोइ हमेशह बंदे जी रूटीन इहा बणिजी वेंदी। छाजे करे जेको बंदो अलाह खां सुवाल नाहे कंदो, जेको बंदो अलाह खां सुवाल नाहे कंदो, इंसाननि खां हेठि सुवाल कंदो आहे, त पोइ अलाह छा कंदो आहे, अलाह ताला तव्हांखे उन्हनि जे हवाले करे छॾींदो। अलाह ताला हवाले करे छॾींदो, हाणे बसि तूं इन इंसान जे हवाले वञ, हाणे इन खां पैसा घुर। त इहे वॾो ख़राबु मर्ज़ु आहे, इन खां बचणु खपे। बंदो पंहिंजे पेरनि ते पाण बीहे, पाण बंदो पंहिंजे पेरनि ते बीहे। दुनिया जो अलाह जो कसम केतिरो बि असां बि सखी ॾिठा आहिनि दुनिया जे अंदरि, सखी बंदा असां ॾिठा आहिनि, बाक़ाइदे वॾी तादाद में ॾिठा आहिनि, पर उन सखियुनि जी आख़िरी जेको लास्ट रिज़ल्ट थींदो न, तव्हांखे हिकिड़े दफ़े 5000 रुपया ॾिनो, ॿिए दफ़े तव्हांखे पैसा ॾिनो, टे दफ़े हुनजो मुंहुं ई ख़राबु थींदो। उनजो मुंहुं ई ख़राबु हूंदो त हे मुंहिंजे पोयां जेको आहे बिल्कुलु पइजी वियो आहे। त बंदो अलाह खां घुरे, अलाह हे जेके बि मामलात आहिनि न, इनखे कंट्रोल करण वारो तूं ई आहे। मुंहिंजे लाइ आसानी जो ऐं आफ़ियत जो मुंहिंजे लाइ मामिलो कर। जॾहिं अलाह ताला आफ़ियत जो मामिलो कंदो, जॾहिं बंदो अलाह सां तालुक़ु बनाईंदो, त पोइ अलाह सर कंहिं क़िस्म जो कोई बि न छॾींदो। हे यकीन थियणु खपे। क़ुर खे मज़बूत पकड़ियो। ॾिसो, असां मुस्लमान मां कोई बि जेकॾहिं क़ुर खे मज़बूत पकड़े थो, मज़बूत पकड़ मां मुराद इहो आहे त क़ुर खे पढ़े, उन जे मथां अमल करे, उन जे मथां अमल करे, ऐं पोइ अलाह खां सुवाल करे। इन बंदे खे दुनिया जे इंसान खां घुरण जी ज़रूरत न पवंदी। साईं ॿेर वारा हिकिड़ो मिसाल ॾींदा हुया, इहो मिसाल ॾींदा, चइबा ॻाल्हि ॿुधो, जेको बंदो वञी करे कंहिं वटि हरप थो करे, बंदो को कंहिं वटि वञी करे हरप थो करे, उनजो अठास थो करे, उनजा 10 जरेब थो करे, त उहो जीअं जो अची करे बनी ते वेहंदो, हरप हुन शुरू कयो, अचानक हाणे हिन जे खीसे में रुपयो बि न आहे, हारी जे खीसे में रुपयो बि न आहे, त पोइ अची करे वॾेरे खे चवंदो, साईं तूं मुंहिंजी हालत ॾिसे थो, मां तुंहिंजी ज़मीन थो कयां, हाणे मूंखे कुझु ज़रूरत सामान वठी ॾे। त पोइ वॾेरो बग़ैर पुछा खां हिन खे अटो वठी ॾींदो, हिन खे सब्ज़ी वठी ॾींदो, त तूं मुंहिंजो हारी आहे। हिन खे नज़र ईंदो हे कमु कंहिंजो थो करे, वॾेरे जो फोकस इन ते वेंदो त हे बनी नेट करे कंहिंजी थो, हे चवंदो हे बनी मुंहिंजी थो करे, सुभाणे फ़ाइदो बि मूंखे पहुचंदो, ऐं मां उहो पंहिंजा पैसा कटे छॾींदोमांसि। ऐं इन हारी जी घरवारी बीमार थिए, ॿार बीमार थियनि, पोइ बि वॾेरे ॾे वेंदो, वॾेरो हुनखे पैसा बाज़ वक़्तु ॾेई छॾींदो। पोइ इहो मिसाल ॾिने त चए, ए इंसानो, ए मुस्लमानो, अलाह जे क़ुर खे जेकॾहिं अगरि तव्हां मज़बूत पकड़ींदव, अलाह जे क़ुर ते जेकॾहिं अमल कंदव, हिकु वॾेरे खे पंहिंजे हारी जे मथां अहसासु थींदो आहे। तव्हां छा था सम्झो, तव्हां अलाह जे दीन खे खणो, अलाह जे क़ुर खे खणो, ऐं अलाह तव्हांखे छॾे ॾे, नामुमकिन ॻाल्हि आहे, नामुमकिन ॻाल्हि आहे। अलाह कीअं छॾींदो? हालांकि अलाह ताला गफ़ूर रहीम आहे। अलाह ताला 70 माह खां, हालांकि 70 माह जो जेको लफ़्ज़ इस्तेमालु करणु हे बि ठीकु न आहे। अलाह जी रहमत इंतिहाई वसी आहे। अलाह ताला जॾहिं को ॾींदो आहे न, त अलाह ताला हिसाबु न कंदो आहे, गिनती न कंदो आहे। असांजा तमामु जेके दुनिया जा इंसान उहो गिनती कंदा, त साईं मुजीब रहमान तव्हांजे हे असांजा 20,000 मथे अची विया आहिनि, हे वापसि असांखे महिरबानी करे ॾेई छॾियो, हे 10,000 तव्हांजे हिसाब में वधीक अची विया आहिनि। केतिरो बि मुंहिंजो भलो दोस्त हूंदो न, मूंखां पैसा वठंदो वापसि, बहितर तालुक़ वारो। अलाह छा कंदो आहे? अलाह ईअं न कंदो आहे। अलाह ताला बिल्कुलु हिसाबु न कंदो आहे। साईं 1 रुपये ते जेको अलाह 70 रुपया ॾेई छॾे, हे को हिसाबु आहे? हे त हदीस में आयो त 1 रुपये ते असां 70 रुपया ॾेई था छॾियूं। पोइ अलाह ताला क़ुर हकीम में फ़रमायो, युज़ाइफ़ु लहू, अलाह ताला फ़रमायो थो मां इन 70 खां काफ़ी वधाए छॾींदुमि, तव्हांजे उहो इल्म में बि न आहे, तव्हांजे इल्म में ई न आहे। त अलाह सां तालुक़ु बणायो, अलाह सां तालुक़ु बणिजी वेंदो, अलाह जे मथां यकीन जेकॾहिं अची वेंदो, दुनिया जे तमामु मामला जेको ख़तमु थी क्लियर थी वेंदा। ॿिए नंबर ते पंहिंजी आख़िरत जो सोचो, पंहिंजी क़बर वारी ज़िंदगी जो कुझु सोचो।
इंतिहाई जेको आहे मरहलो तव्हांजे मथां अचण वारो आहे। क़बर जी ज़िंदगी में अमाल ख़तमु। ॾिसो हिकिड़ी रिवायत आहे, उन रिवायत जे अंदरि इहो आयो त हिकिड़ो 2 साहबी हुआ, गॾु मुस्लमान थिया, गॾु इस्लाम आंदो। हिकिड़े जीअं जो इस्लाम आंदो त फौरी तौरु उहो शहीद थी वियो, फौरी तौरु उहो शहीद थी वियो। त माशाअल्लाह वॾो मक़ाम आहे। ऐं हिकिड़ो उहो ई साहबी जेके गॾु मुस्लमान थिया न, हिकिड़ो ज़िंदा रहिजी वियो, यानी उहो शहीद न थियो। उहो हिकिड़े साल खां बाद में इंतकाल करे वियो। त हिकिड़े साहबी ख़्वाबु ॾिठो राति जो। ख़्वाबु ॾिठी न जेको पहिरियों नओं मुस्लमान थियो ऐं शहीद थियो न, त उन खां उनजो पहिरियों जेको मुस्लमान भाउ हुयो न, उहो पहिरियों जन्नत में वियो, हालांकि उहो शहीद बि न हुयो। हालांकि मुस्लमान ॿई गॾु थिया आहिनि। हिन साहबी ज़हन में आयो त यार शहादत जो मक़ाम त अल्लाह ताला तमामु वॾो रखियो आहे। पोइ आयो इहो साहबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, या रसूल मां राति ख़्वाबु ॾिठो आहे, हे पोएं 2 सालनि जे अंदरि फ़लाणा 2 साहबी गॾु मुस्लमान थिया आहिनि, हिकु क़बीले जा आहिनि। हिकिड़ो उन टाइम शहीद थी वियो, इस्लाम क़बूल कंदी, ॿियो साल खां बाद में इंतकाल करे वियो। मां राति जो ख़्वाबु ॾिठुमि त हिकिड़ो जेको पहिरियों शहीद थियो इहो जन्नत में बाद में वियो आहे। साल जेको बाद में इंतकाल करे वियो न, उहो जन्नत में पहिरियों वियो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन में हैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे, इन में हैरत जी कहिड़ी ॻाल्हि आहे। अल्लाह जे नबी फरमायो हिसाबु कर, हाणे हिसाबु कर, हे साल ज़िंदा रहियो, साल जे अंदरि हिन फ़र्ज़ नमाज़ पढ़ी, उन फ़र्ज़ नमाज के हिसाब में लॻा, उन साल नमाज के फ़र्ज़ उनखे हिसाब में लॻा, त साल में केतिरा फ़र्ज़ ईंदा। त हुन साहिबी चयो साईं उहो हिसाबु तमामु वॾो आहे। अल्लाह जे नबी फरमायो ठीकु आहे, रोज़ा हिकिड़े साल जा वधीक इन अमाल में लॻा। साहिब जो यकीन तौरु इहो अमल वधी वियो। पोइ अल्लाह जे नबी फरमायो इन नफ़ली नमाज़ साल जे अंदरि ज़्यादा पढ़ी, इनखे बि लॻा। पोइ अल्लाह जे नबी फरमायो हालांकि इन्हनि जे दरमियान ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। इन हदीस मां हिकिड़ो नतीजो निकिरे थो, इन हदीस मां हिकिड़ो नतीजो निकिरे थो, नतीजो इहो निकिरे थो त ख़ुदा जेकी ज़िंदगी ॾिनी आहे न, ज़िंदगी जेकॾहिं ज़िंदगी ज़्यादा आहे, ज़िंदगी असांजी वधी थी वञे, उन वॾी ज़िंदगी जे अंदरि असां नेक कम घणा कया आहिनि, त इहा ज़िंदगी तव्हांजे लाइ गनीमत अथव। इहा ज़िंदगी तव्हांजे लाइ गनीमत आहे। 20 साल जी ज़िंदगी हुई, 25 साल जी उमिरि में अल्लाह माफ़ करे कोई मुस्लमान चवे त मां दीन खां बिल्कुलु परे हुयुमि, पोइ अल्लाह ताला हिनखे सम्झ ॾिनी। 20-30 साल जी उमिरि खां वठी करे 50 साल ते पहुतो, पर इहे 20 साल इबादत कई। छा था सम्झो, ज़िंदगी जेकी वधी वई उनजे अंदरि नेकी कई न, ऐं नेकी हिनखे किथे पहुचाईंदी, नेकी हिनखे जन्नत में पहुचाईंदी। त क़बर में नेकी जी ज़रूरत पवंदी आहे, क़बर में तमामु शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे। असां मरियासीं, अमाल ख़तमु। अॼोके जुमे जे ॾींहुं अगरि कंहिं बि मुस्लमान जो इंतकाल थियो, नमाज़ पढ़ी करे बाद में इंतकाल थियो न कंहिंजो बि, त ईंदड़ जेको जुमो आहे न, तव्हां सभु नमाज़ पढ़ंदव, तव्हां टोटली नमाज़ पढ़ंदव, तव्हांजे अमाल नामे में उहो जुमो ईंदो। जेको ग़रीब हिन जुमे खां बाद में वियो न, उनजे अमाल नामे में इहो जुमो न ईंदो सर। त छा था सम्झो, ज़िंदगी नेमत आहे न आहे, पोइ हिनखे बहितर बणायो, इनखे नेकी जे अंदरि इस्तेमालु कयो। हिकु किताब जे अंदरि वाक़ियो अचे थो न, वाक़ई हाणे उहो ठीकु आहे या न आहे, बल्कि किताबनि में आयो आहे, बाक़ी उन मां जेकी ख़बर मिले थी न, उहा ख़बर इंतिहाई बहितर आहे। हिकु शख़्स राति जो सफ़रु कयो, राति जो उन सफ़रु कयो, सफ़रु कंदे कंदे उन टाइम न कार जो सिस्टम, न मोटरसाइकिल जो, न ट्रेन, न रेल, कंहिं क़िस्म जो कोई सिस्टम न हुयो, पैदल सफ़रु थींदो हुयो, बाज़ औक़ात उठनि ते सफ़रु थींदो हुयो। पोइ ज़माने जे अंदरि जेकॾहिं असां 400-500 साल पोइ ते वञूं था, इहो ई सफ़रु आहे। त उन राति जो सफ़रु कयो, सफ़रु कंदे कंदे राति जो कंहिं मरहले में क़ब्रिस्तान ते पहुतो। ऐं जो हाणे मां अॻिते काॾे वञा, राति बि थी वई, आराम बि कयां, क़ब्रिस्तान जे भरिसां वञी करे लेटी पियो। राति जो जेकॾहिं राति जो को मरहलो थियो, राति जो को विचो हिसो थियो, इन जी अखि लॻी वई, राति जो ख़्वाब में ॾिठई। इहा ॻाल्हि ख़्वाब जी आहे, ख़्वाब खां ॿाहिरि जी न आहे। ख़्वाब ॾिठई तमामु क़बरूं जेको ईअं खुली वयूं, तमामु क़बरूं इंसाननि जूं ईअं खुली वयूं। जेके क़बर में अंदरि सुधा पिया न, उहे सभु बंदा उथिया। पोइ ॾिठई त का हिकिड़ी नूर वारी शइ आहे जेकी क़ब्रिस्तान जे इर्द गिर्द में पई आहे, पर सभई बंदा पंहिंजे हिसे जे एतबार सां खणंदा वठंदा। उन जो को हिसो हिकिड़ो मुक़ररु थियल आहे, हिकु का नूरानी शइ जेकी उन्हनि खे फ़ाइदो पहुचाए थी, त तक़सीम थियल आहे। हर को पंहिंजे हिसे जे एतबार सां खणी करे पंहिंजी क़बर में हेठि वञी करे वेहंदो वञे थो, लेटंदो वञे थो। इन जो यार अजीबो ग़रीब जेको आहे मंज़रु आहे, अलाए कहिड़ी शइ मोल जेको खणनि था,
पोइ अची करे ॾिठईं हिकिड़े क़ब्रिस्तान में हिकिड़ो बंदो वेठो आहे क़बर में, क़बर जे मथां वेठो आहे, पर उहो को बि उहा शइ नथो खणे जेके ॿिया खणनि था नूर वारी शइ, हिकिड़ो बंदो नथो खणे, बिल्कुलु बि नथो खणे। त इहो जेको सुतो पियो हिन उनखां पुछा कयो ख़्वाब जे अंदरि, चए सभु हे बंदा लाइ छा था खणनि, हे नूर वारी हिकिड़ी शइ आहे, हे सभु खणंदा, तूं नथो खणी। पोइ हिन जो हे जेके खणनि था जेकी शइ, इहे जेके हितां बंदा गुज़र कनि था, पोइ कोई असांजे मथां सूरत फातिह पढ़ंदो आहे, कोई असांजे मथां कुल पढ़ंदो आहे, कोई क़ुर जो कहिड़ो बि हिसो पढ़ंदो आहे। पोइ छा थींदो आहे त इहे जेके बि शयूं असांखे मिलंदियूं आहिनि, पोइ इहे शयूं तक़सीम थींदियूं आहिनि, पोइ असां पंहिंजे हिसे जे एतबार सां खणंदा आहियूं। पोइ हिन पुछा कयो तूं छाजे खां इहा नथो खणी, तूं बि त इहा खण न। पोइ चए अलाह ताला मूंखे वॾो ज़ख़ीरो ॾिनो आहे, अलाह ताला मूंखे इन नंढी शइ खां अलाह ताला मूंखे ज़ख़ीरो ज़्यादा ॾिनो आहे। चए कहिड़े एतबार सां, चए मुंहिंजो हिकु दुनिया जे अंदरि पुटु आहे जेको रोज़ाना जे एतबार सां क़ुर जो ख़तमु करे ऐं मुंहिंजी तरफ़ जेको आहे बख़्शिश जे तौर ते मोकिलींदो आहे, ऐं मुकमल क़ुर जो अजुर जेको आहे यकीन तौर ते ज़्यादा आहे। हिन ख़्वाब जे अंदरि पुछा कयोसि किथे आहे तुंहिंजो पुटु, त हुन ॿुधायोसि फ़लाणे इलाइक़े में फ़लाणे जॻह ते उहो कमु कंदो आहे। इन बंदे जो वञण बि कोॾे पियो थिए, ऐं उते जिन जो वञी करे तहक़ीक़ात कई यार फ़लाणो बंदो आहे छा हिते, हुनजो वाक़ई इहो बंदो आहे फ़लाणी जॻह ते कमु कंदो आहे। उनखे परे खां ॾिसी करे उन सुञाणे वरितो, ॾिसे थो उहो बंदो उनजो पुटु कमु करे थो ऐं कमु करे करे पोइ उनजी ज़बान जेकी आहे जारी आहे, ज़बान ते क़ुर हले थो पियो। वरी हैरान थियो, पुछा की अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, छा कमु कंदो आहे, चए यार फ़लाणो कमु कंदो आहे। चए छा थो पढ़ी, चए मां क़ुर पढ़ंदो आहियां। केतिरो क़ुर पढ़ंदो आहे, रोज़ाना हिकु ख़तमु कंदो आहियां। कंहिंजे लाइ, पंहिंजो मुंहिंजो पीउ इंतकाल करे वियो उनजे लाइ। चए रोज़ानो, चए रोज़ानो, चए को ॾींहुं भला मिस थियो आहे, चए मां त कोशिशि कंदो आहियां को ॾींहुं जेको मां गुसे न, हे अबे खे रोज़ानो क़ुर जेको आहे ख़तमु करे ऐं उनजे ईसा अल साहब जी तरफ़ मोकिले छॾींदो आहियां। हिन जो ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, यकीन हिकिड़ो थी वियो त वाक़ई जेको क़ुर जो अजुर अलाह ताला मोलनि खे पहुचाए थो। हे उते रहियो, 2-3 महीना रहियो उन इलाइक़े में, वरी पोइ उतां वापसि जॾहिं पंहिंजे शहर जी तरफ़ हलणु लॻो, वरी अची करे हिनखे राति में उहो ई क़ब्रिस्तान मिलियो, राति में अची करे हिनखे उहो ई क़ब्रिस्तान मिलियो। हिन जो अॻे बि लेटी पियो, हाणे अॼोकी राति बि हिते सुम्ही थो पवां, छा थींदो आहे भला। राति जो सुतो, वरी ख़्वाब जे अंदरि इहो ई मंज़र ॾिठईं त सभु क़बरूं खुलियूं ऐं सभु बंदा ॿाहिरि निकिरी करे उन नूर वारी शइ खे हासिलु था कनि, ऐं उन बंदे खे बि ॾिठईं जेको पहिरियों हासिलु न पियो करे, उनखे ॾिठईं त ॿियनि सां गॾोगॾु हे बि खणंदो वरिते थो हाणे। हिन खां पुछे की तोखे त हिन शइ जी अहिड़ी ख़ासि ज़रूरत पई न पई, हाणे तूं छो थो खणी। यार मां तोखे पहिरियों ॿुधायुमि न त मुंहिंजो पुटु रोज़ानो क़ुर ख़तमु करे मोकिलींदो आहे। कुझु ॾींहं पहिरियां या कुझु जेको अरसे पहिरियां मुंहिंजे उन पुट जो थी वियो आहे इंतकाल, मरी वियो आहे दुनिया खां, हाणे कोई मोकिलण वारो आहे ई न। हाणे बसि इहा शइ खणी करे ऐं पाण जेको आहे पंहिंजे अजुर में एड थो कंदो वठां। हाणे हिन मां हिकिड़ो सबक़ु अथव, सबक़ु ज़िंदगी वॾी क़ीमती आहे, ज़िंदगी वॾी क़ीमती आहे। जेको क़ुर तव्हां अॼोके ॾींहं जे अंदरि पढ़ियो, तव्हांजी ज़िंदगी में अंदरि काउंट थी वियो। जेकी नमाज़ तव्हां अॼोके ॾींहं जे अंदरि पढ़ी, तव्हांजी ज़िंदगी जे अंदरि काउंट थी वई। जेको अमाल तव्हां अॼोके ॾींहं जे अंदरि कयो, तव्हांजी ज़िंदगी जे अंदरि सर एड थी वियो। ऐं ॿिए नंबर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, चंद शयूं अहिड़ियूं आहिनि जो बंदो मरी वेंदो आहे, उनजा अमाल इंसान जारी हूंदा आहिनि। फरमायो हिकु इल्मु इंसाननि खे इल्मु सेखारियईं, नमाज़ सेखारियईं, नमाज़ सां गॾु क़ुर सेखारियईं, क़ुर सां गॾु मसाइल सेखारियईं, ऐं इंसान उनजे मथां अमल कयो। अलाह जे नबी फरमायो इहो बंदो मरी वञे, पोइ हिते 100 ॼणनि खे इल्मु सेखारियो वियो आहे। क़बर में पहुचंदो 100 ॼणा उन ते अमल कंदा, ॿियनि खे सेखारींदा, क़यामत ताईं इहो सिलसिलो इन जे खाते में हलंदो। छा था सम्झो इहो साईं अजुर आहे न आहे? तव्हां कंहिंखे हिकिड़े के आलिम 100 बंदनि खे आलिम कयो, 100 बंदनि खे आलिम कयो, हाणे क़बर में जिन जो पहुतो त यकीन तौर ते इहे 100 आलिम वरी हज़ारनि खे आलिम न कंदा, इहे 1000 वरी लखनि खे आलिम न कंदा, त इहो क़यामत ताईं सिलसिलो सर जारी रहंदो। तव्हांजो सभिनी जो तालुक़ु क़बर सां पवंदो, मुंहिंजो तालुक़ु जेको आहे क़बर सां पवंदो। दुनिया जे लाइ वॾी फ़िकिर दौड़ हूंदी आहे, क़बर जे लाइ फ़िकिर कयो, क़बर जे लाइ फ़िकिर कयो। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
साईं हिकु सुवालु तमामु घणो पुछियो वेंदो आहे त जन्नत में मर्दनि खे 72 हुरूं मिलंदियूं त पोइ जन्नत में औरतुनि खे छा मिलंदो? इन सुवाल जो जवाबु लाज़िमी ॾींदा। अच्छा, हे जेको सुवालु आहे त इहो सुवालु कंहिं मुस्लमान न कयो आहे, बल्कि इहो इंडिया जे अंदरि मशहूरु सुवालु हुयो। इंडिया जे अंदरि हिंदुनि इन सुवाल खे ज़्यादा जेको उभारियो त हे मुस्लमान चवंदा मर्दनि खे जेको 72 हुरूं मिलंदियूं, 72 हुरूं मिलंदियूं, त पोइ उहो फौरी तौरु इस्लाम जे मथां रिएक्शन करण जे लाइ हुनजो त पोइ औरतुनि खे छा मिलंदो? औरतुनि खे छा मिलंदो? यानी उनजो मतिलबु चवण जो इहो हो त जेकॾहिं मर्दनि खे 72 हुरूं मिलनि थियूं त औरतुनि खे बि कम से कम 72 मर्द त मिलनि न। त यादि रहणु खपे त इहा ॻाल्हि हया ऐं शर्म खां बि ख़िलाफ़ु आहे। इस्लाम हिकु उहो मज़हबु आहे जेको हमेशह हया ऐं ग़ैरत सेखारींदो आहे। इस्लाम इन शइ जी इजाज़त ॾिनी त हिकु मर्द 4 औरतूं खणी सघे थो। अच्छा, खणण मां मुराद त खणी भॼी न वञे, खणण मां मुराद निकाह में आणे सघे थो। हिकु मर्द 4 औरतुनि सां निकाह करे सघे थो, इहा ॻाल्हि हया में आहे। इस्लाम इन शइ खे बयानु न कयो त हिकिड़ी औरत 4 मर्द खणी सघे थी, 4 मर्दनि सां निकाह करे सघे थी हिकिड़ी टेम जे अंदरि। हे हया, तहज़ीब ऐं बेहयाई वारो इहो मामिलो थींदो जेकॾहिं हिकिड़ी औरत 4 मर्दनि सां हिकिड़ी टेम ते जेको निकाह करे, पोइ ज़्यादा नुक़सान ईंदा। ॾिसो, अल्लाह ताला शरीयत मोकिली आहे न त मुंहिंजो अकुलु नॉर्मल आहे, दुनिया जे तमामु इंसान जो अकुलु नॉर्मल आहे। जीअं अल्लाह ताला शरीयत मोकिली आहे उनजो इल्मु कामिल आहे। अल्लाह ताला हुकुम ॾिनो त हिकिड़ो मर्द 4 औरतुनि सां निकाह करे, औरत खे कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त न आहे त हिकिड़ी टेम जे अंदरि उहा 2 सां निकाह करे, 3 सां निकाह करे, 4 सां निकाह करे। इहा ॻाल्हि हया जे ख़िलाफ़ु आहे। बिलफर्ज़ जेकॾहिं अगरि इन क़ाइदे कुले खे एड कयो बि सही, फ़साद थींदो। शरीयत मना कई आहे, पर मां चवंदो जेकॾहिं कोई बि बंदो इन क़ानून खे जोड़े बि सही न, यानी हराम ऐं गुनाह वारो कमु आहे, त पोइ फ़साद थींदो। हिकिड़ी औरत खे 4 जेकॾहिं मुड़ुसु हुजनि, हिकिड़ी राति में जेकॾहिं उहो मुड़ुसु चए त मुंहिंजी तरफ़ जेको आहे मां तोसां सोबत कंदुमि, उहो चए मां सोबत कंदुमि मां, त पोइ क़त्ल गारत थींदो, फ़साद थींदो, फ़साद। ऐं हक़ीर खां हक़ीर इहा ॻाल्हि यकीन कयो, ॾिसो इंसान जे नेचुरल में पियल आहे। इस्लाम खे छॾे ॾियो, इस्लाम मज़हब मुस्लमान इन ॻाल्हि खां बिल्कुलु ख़िलाफ़ु आहिनि। उहो जंहिं मुस्लमान खे मां चवंदो नमाज़ जी हिकिड़ी सूरत फ़ातिह बि नथी अचे न, उन मुस्लमान खे इहा कम से कम तहज़ीब ऐं हया हूंदो त हिकिड़ी औरत या 2 मुड़ुसु केतिरो बि मां जाइल आहियां पर बर्दाश्त न आहे। ऐं दुनिया जे अंदरि जेकी ॿिया मज़हब आहिनि जंहिंमें बाज़ यहूदी, बाज़ ईसाई, बाज़ हिंदू, उन वटि बि इहो शरीफ़ाणो कमु न आहे। बाज़ हिंदुनि वटि बि त उहे बि चवंदा बिल्कुलु असां इहा बर्दाश्त न कंदासीं त असांजी हिकु औरत हुजे ऐं उन सां गॾु ॿियो बि को मुड़ुसु हुजे, यानी ॿिया बेहया को थी सघंदा। पर बाज़ मां हिंदुनि जी थो ॻाल्हि कयां। हे इंसान जे नेचुरल जे अंदरि अल्लाह ताला हिकिड़ी शइ रखी छॾी आहे। मज़हब पंहिंजी जॻह ते आहे, पर हिकिड़ी इंसान जी तबियत में काफ़ी इंसान जेको बर्दाश्त न करे सघंदा आहिनि। त ॻाल्हि हली त 72 हुरूं जन्नत में मर्दनि खे मिलंदियूं, त औरतुनि खे छा मिलंदो? सर, औरतुनि खे जन्नत में औरतूं वयूं, जन्नत में औरतूं वयूं। जन्नत में तव्हांखे यादि रहणु खपे, जन्नत में वॾे में वॾो इनाम औरतुनि जे लाइ ऐं मर्दनि जे लाइ ॿुधायूं छा आहे? वॾे में वॾो इनाम इहो आहे अल्लाह जी रज़ा। हे वॾे में वॾो इनाम आहे। अल्लाह जी रज़ा जेकी आहे न, इनखे मामूली बंदो सम्झे ई न त सर औरत खे अल्लाह ताला जी रज़ा मिलंदी या औरत जन्नत में दाख़िल थींदी। हे वॾे में वॾो इनाम। अल्लाह ताला कंहिं सां राज़ी न आहे न त सर उहो जन्नत में न वेंदो। औरत जन्नत में वेंदी अल्लाह ताला जी रज़ा सां। अल्लाह ताला राज़ी थियो आहे पोइ जन्नत में वेंदी। जन्नत में बाक़ी एंट्री जो कई हाणे बेशुमार डिटेल हदीसुनि में काफ़ी जेको आहे फ़ज़ाइल औरतुनि जे बारे में आया। त औरतुनि खे अल्लाह ताला जन्नत में छा ॾींदो? जन्नत में औरतुनि खे अल्लाह ताला छा ॾींदो? अल्लाह ताला फ़रमायो हर उहा असां तव्हांखे चैन ऐं सुकून वारी शइ ॾेई छॾींदासीं। हर शइ। ॾिसो, दुनिया जे अंदरि औरत जी ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे नेक हुजे, अल्लाह ताला जन्नत में नेक बणाए छॾींदो। दुनिया में हर हिकु औरत जी ख़्वाहिश हूंदी आहे मुंहिंजो मुड़ुसु ॿिए कंहिं औरत जी तरफ़ ॾिसे न, हाँ ॿिए जी तरफ़ ॾिसे न, त जन्नत में सेम इन ई औरत खे ज़्यादा फोकस कंदो। दुनिया में औरत जे दिलि जे अंदरि इहा ॻाल्हि हूंदी आहे त मुंहिंजो हुस्न जेको आहे कमाल दर्जे जो हुजे। अल्लाह ताला फ़रमाए जन्नत में तूं एंट्री कर, तुंहिंजो हुस्न कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे यानी क्रीम ऐं पाउडर जी ज़रूरत पवंदी ई न। अल्लाह ताला अहिड़ी हिकिड़ी नूर जी तजली ॾेई छॾींदो, तव्हांजो चहिरो रोशन ई रोशन हूंदो। औरत खे दुनिया में लिबास जी वॾो शौक़ु हूंदो आहे त बहितरीनु लिबास हुजे। अल्लाह ताला फ़रमाए तव्हां ईमान वारियूं औरतूं जन्नत में दाख़िल थियो, ईमान वारियूं औरतूं जन्नत में दाख़िल थियो, ॾिसो त मां रब तव्हांखे कहिड़ो लिबास थो पारायां।
कहिड़ो मां तव्हांखे लिबास थो पारायां त सर दुनिया जे अंदरि टेंशन औलाद जो औरत खे, दुनिया जे अंदरि हुस्न जेको आहे वॾो टाइम न हलंदो आहे इहो टेंशन, दुनिया जे अंदरि पोड़ो पची वेंदी आहे औरतुनि खे, दुनिया जे अंदरि हर परेशानी औरत खे, इहा औरत जन्नत में जीअं दाख़िल थी ॿारनि जो टेंशन कंहिं क़िस्म जो कोई न, बीमारी जो टेंशन कंहिं क़िस्म जो कोई बि न। हाँ जवानी वञण जो औरतुनि खे ख़ौफ़ हूंदो आहे त जवानी वई त पोइ हुस्न असांजो कहिड़ो बदसूरत थी पवंदो, त अल्लाह ताला फरमाए हमेशह जेको आहे तव्हांखे जवानी मिलंदी। त ॾिसो कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो अल्लाह ताला कंहिंखे का फज़ीलत ॾिए त उन ते मथां रीस न कबी आहे। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजो फ़ज़ुल आहे, जेकॾहिं मर्दनि खे ॿार हुरून ॾियां थो न त मां अल्लाह सां केरु यार सुवाल जवाबु कंदो, अल्लाह सां कोई सुवाल जवाबु कंदो जन्नत में त यार मर्दनि खे ॿार हुरून छो, का औरत सुवाल कंदी? हीअ अल्लाह ताला जो फ़ज़ुल आहे। अल्लाह ताला कंहिंखे कोई बि जन्नत में मक़ाम ॾेई सघे थो। ॾिसो जन्नत में तबक़ात आहिनि, नबियुनि जो मक़ाम जन्नत में अलॻि आहे, नबियुनि जी जन्नत ई अलॻि आहे, शहीदनि जी जन्नत ई अलॻि आहे। हाँ सहाबा जो मक़ाम ई जन्नत में पहुंचो आहे, ताबईन जो जन्नत में मक़ाम ई पहुंचो आहे, आलमनि जो जन्नत में मक़ाम ई पहुंचो आहे, नमाज़ी जो जन्नत में मक़ाम ई पहुंचो आहे। इहे सभु तबक़ात आहिनि। पोइ अल्लाह ताला जंहिंजे मथां जेतिरो फ़ज़ुल चाहींदो आहे उनखे अल्लाह ताला जन्नत में ओतिरो मक़ाम ॾींदो आहे। त हे सवाल जेको आहे हे बेफ़ुज़ूल सवाल आहे, जंहिं गैर मुस्लिम कयो आहे कि मुस्लमान न कयो आहे। साईं ज़ोर जी नमाज़ जूं पहिरियों 4 रकायतूं जेकॾहिं निकिरी वञनि त पोइ फ़र्ज़ खां बाद में कीअं पढ़णु खपनि? अच्छा ज़ोर जी जेकॾहिं 4 रकायतूं फ़र्ज़ कंहिं बि मुस्लमान खां निकिरी थी वञनि त उहो फ़र्ज़ नमाज़ पढ़े, फ़र्ज़ खां बाद में 2 रकायतूं सुनत पढ़ंदो जेके फ़र्ज़ जे पोयां आहिनि, पोइ 4 रकायतूं सुनत पढ़ंदो जेके पहिरियों निकिरी वियूं आहिनि। तव्हां ॻाल्हि सम्झ में अचे थी? ज़ोर जी 4 रकायतूं कंहिं खां निकितियूं न ज़िंदगी में, सभिनी खां निकितियूं हूंदियूं त इहे सुनत आहे, सुनत मुअक्किद आहे, इनखे छॾण जी कंहिं क़िस्म जो कोई बि गुंजाइश न आहे। सुनत मुअक्किदा खे छॾण जी गुंजाइश न आहे, बल्कि उनखे पढ़णो पवंदो। त उहा फ़र्ज़ खां 4 फ़र्ज़नि खां बाद में 2 रकायतूं सुनत पढ़ी करे पोइ 4 रकायतूं सुनत पढ़ंदव। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं फ़र्ज़ नमाज़ खां पोइ फ़र्ज़ नमाज़ जे सलाम फिराइण खां पोइ अक्सर माण्हू पंहिंजो हथु मथे ते रखे करे आयतुल कुर्सी पढ़ंदा आहिनि, उहो अमल कीअं आहे? अच्छा फ़र्ज़ हर नमाज़ खां बाद में रिवायत में इहो त आयो आहे त हर नमाज़ खां बाद में आयतुल कुर्सी पढ़णु मुस्तहब अमल आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ज़ीलत बयानु कई। अल्लाह जे नबी फरमाया जेको बंदो हर नमाज़ खां बाद में आयतुल कुर्सी पढ़ंदो जन्नत में वञण जे लाइ सिर्फ़ु एतिरी देरि आहे, इहो बंदो इंतकाल करे ऐं जन्नत में हलियो वञे। हर नमाज़ खां बाद में, पोइ चाहे उहा नफ़ली नमाज़ आहे, सुनत नमाज़ आहे, फ़र्ज़ नमाज़ आहे, त हर नमाज़ खां बाद में आयतुल कुर्सी पढ़ंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया सिर्फ़ु एतिरी देरि आहे त इहो बंदो इंतकाल करे ऐं सिधो जेको आहे जन्नत में हली वञे। बाक़ी आयतुल कुर्सी जे लाइ हथु मथे ते रखणु इहा कंहिं हदीस खां साबित न आहे, कंहिं हदीस खां साबित न आहे। बाक़ी कंहिं बुज़ुर्ग जो कौल हुजे त मथे में सूर आयतुल कुर्सी पढ़ण जे लाइ हथु रखणु त पोइ त ठीकु आहे। हदीस मां हिकिड़ो हुकुम हूंदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे हुकुम हदीस खां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ईंदो आहे, अहिड़ो हुकुम को बि न आहे। बाक़ी कंहिं बुज़ुर्ग जो या अहिड़ी तरह कंहिं मौलवी जो पंहिंजो ख़्यालु थी सघे थो। साईं हाफ़िज़ ऐं आलिम क़यामत ॾींहुं केतिरा माण्हू सिफ़ारिश करे जनम मां कराए सघे थो? छा हदीस में अहिड़ी का रिवायत मौजूदु आहे? अच्छा ॻाल्हि हिकिड़ी यादि रहे त हाफ़िज़ जे बारे में अदद जेको आहे ख़ासि थियल आहिनि। त हिकिड़ो बंदो हाफ़िज़ जंहिं हिफ़िज़ कयो, क़ुर खे यादि कयो, उन सां गॾु वरी इहा बि ॻाल्हि आई क़ुर जे हलाल खे हलाल सम्झो, क़ुर जे हराम खे हराम सम्झी ऐं उन ते अमल कंदे मां हराम शइ खे छॾे थो ॾियां ऐं हलाल खे चुंबड़ां थो। उनजे बारे में हदीस में आयो आहे त इहो क़यामत ॾींहुं अहिड़नि 10 बंदनि जे लाइ सिफ़ारिश कंदो जंहिंजे लाइ जनम वाजिबु थी चुकी आहे। उहो सिफ़ारिश कंदो या अल्लाह हे असांजा कुझु रिश्तेदार आहिनि या हे कुझु बंदा आहिनि जंहिंजे लाइ जनम वाजिबु थी चुकी आहे, जनम में ई इहो बंदो वेंदो त उन हाफ़िज़ जे तुफ़िल जीअं क़ुर खे यादि कयो, यादि करण सां गॾोगॾु उनजे हलाल खे हलाल सम्झो, उनजे हराम खे हराम सम्झो ऐं उन हराम खां परे थी वियो त उनजे बारे में इहो प्रोटोकॉल आहे त क़यामत जे ॾींहुं उहो 10 बंदनि जी सिफ़ारिश कंदो, उनखे जन्नत में वठी वेंदो। बाक़ी उलमा जे लाइ ख़ासि हुकुम आहे, उलमा जे बारे में आलमनि जे लाइ को अदद जेको आहे साफ़ हदीस में न आया आहिनि त हेतिरनि बंदनि खे, उनजे लाइ आम हुकुम आहे त उनजी सिफ़ारिश थी सघे थी
अल्लाह जे इल्म आहे त उहो केतिरी सिफ़ारिश कराईंदा। क़यामत ॾींहुं सिफ़ारिश हक़ आहे। बाज़ रिवायतुनि में आयो त जिब्रील अमीन बि सिफ़ारिश कंदो, पैगम्बरनि जी सिफ़ारिश बर हक़ आहे, क़ुरान हकीम जी सिफ़ारिश बर हक़ आहे, उलमा जी सिफ़ारिश बि बर हक़ आहे, बाज़ मक़ामात ते शहीदनि जी सिफ़ारिश बि बर हक़ आहे, हाफ़िज़नि जी सिफ़ारिश बि क़यामत ॾींहुं उहा हली वेंदी, पर कंहिंसां? अल्लाह जे अमुर सां थींदी। सर अल्लाह जे अमुर सां थींदी। त काफ़ी बंदा हूंदा आहिनि न, हिकु असांजो कुझु माइट हुयो, उन ॻाल्हि इहा कई त चई मां ॿुधो आहे त तव्हां बि आलिम थिया हो, महिरबानी करे यार मुंहिंजो नालो त लिखी जांइ। मां कहिड़े एतबार सां नालो लिखियां? चए ॿुधो आहे त इहे आलिम जेको आहे 70 खे जेको आहे जनम मां कढाए करे पोइ जन्नत में वठी वेंदा। चए पहिरें नंबर ते नालो मुंहिंजो थो लिख। मां ख़ुदा जा बंदा, मूंखे ई ख़बर न आहे, त अल्लाह ताला तमामु मुस्लमान जे लाइ आसानी जो मामिलो करे, त उहो थोरो सादी तबियत हुयो। उन चयो यार ॿुधो आहे त चए पोइ मां तुंहिंजो, मूंखे घड़ी चए पोइ मां तुंहिंजो माइट आहे न, चए तूं त इहा ॻाल्हि तस्लीम करे थो न, मां तुंहिंजो माइट, मां तूं माइट आहे, सभु पको माइट आहे मुंहिंजो, पर इन ॻाल्हि ते तूं नमाज़ बि न पढ़े, तूं क़ुर बि न पढ़े, ऐं सिर्फ़ु इन ॻाल्हि ते वेठो हुजे न, पोइ छा थींदो? त काफ़ी बंदनि खे इहो बि ज़हन में हूंदो आहे त असांजा घर में हाफ़िज़ आहे, हे असांजो आलिम आहे, नमाज़ नथा पढ़ूं, बसि इहे असांजी सिफ़ारिश कराईंदा। ग़लति फ़हमी आहे, इहा शैतान जी पटी आहे, शैतान जी। इहो शैतान तो तव्हांजी खोपड़ी में इहा ॻाल्हि विझे त हे असांजो हाफ़िज़, हे असांजो आलिम छॾाईंदो, त सर उहो छॾाईंदो सही, अल्लाह ताला जी इजाज़त सां, अल्लाह ताला जे अमुर सां। अल्लाह ताला जंहिंजे बारे में अमुर कंदो, अल्लाह ताला उनजे दिलि जे अंदरि ख़्यालु ॾींदो त फ़िलाणा बंदा निकिरनि त उहो उनजे तरफ़ इशारो कंदो। त इबादत जेको लाज़िमी करणी खपंदी, इबादत खां कंहिं क़िस्म जो कोई बि जेको मोह असांखे पोइ ते करण जी ज़रूरत आहे ई न। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सही जुमे जी नमाज़ में अगरि जुमे जो ख़ुतबो न ॿुधोसीं, सिर्फ़ु नमाज़ में शरीक थियासीं, त छा जुमे जी नमाज़ जो अजुर मिलंदो या न मिलंदो? अच्छा, हे असांजा काफ़ी साथी जेके बयानु थी वेंदो आहे, आज़ान थी वेंदी आहे, ख़ुतबो मां पढ़ी वेंदो आहियां, पोइ काफ़ी तव्हां भॼंदा ईंदा आहिनि, ईअं सुधारी नालो त कंहिंजो शोर न थींदो, स्पीड में हेॾां ईंदा ऐं हेॾां ईंदा, ख़ुतबो न ॿुधंदा, ख़ुतबो। त जुमे में ख़ुतबो जेको आहे न, ख़ुतबो उहो वाजिबु अमल आहे। जुमे नमाज़ में ख़ुतबो निकिरी वियो, जेको अरबी में इमाम उथी करे बीह करे पढ़े थो, त सर जुमे नमाज़ जो अजुर न मिलंदो तव्हांखे। जुमे जे ख़ुतबे में अगरि न वेठासीं, इमाम पढ़े थो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु, साईं पढ़ंदो आहियां न मां आज़ान खां बाद में। इन में जेकॾहिं कोई बि मुस्लमान न वेठो त उहो जुमे जी नमाज़ न पियो पढ़े, सम्झ, जुमे जो अजुर उनखे न मिलंदो। हा, एतिरो थींदो, आयो आहे नमाज़ से फ़र्ज़ु नमाज़ लही वेंदी बसि। केॾो नुक़सानु कयूं पिया न पियो यार। साईं 2 कलाक बयानु थो करे त केरु वञी करे वेह, मां चवंदो भले बयानु न ॿुधो, भले बयान में शिरकत न कयो, साईं गर्मी ज़्यादा आहे, हे ॻाल्हि हूंदी आहे न, साईं एतिरो बयानु थो करे गर्मी ज़्यादा आहे, अल्लाह जो कसम आहे इहा शैतान को असांखे ख़्यालु ॾिए थो। दुनिया में कहिड़ी वॾी ख़तरनाक गर्मी जे करे असां पथर कुटींदा आहियूं 1000 रुपए जे लाइ, थींदो आहे न थींदो आहे? मज़दूर वञी करे ओसारी कनि था, उन खां पुछा कयो 800 रुपए ते सुबुह सां सिजु उभिरे थो बीहनि था ऐं शाम जो सिजु लहे थो, 800 रुपए लाइ बीठा आहिनि हे इंसानो। ऐं जेकॾहिं मस्जिद जे अंदरि आयासीं त गर्मी थी, नमाज़ पढ़ीसीं, असांखे गर्मी महसूसु थी, त छा थींदो? अल्लाह ताला एतिरो अजुर ॾींदो। दीन जे कंहिं बि कम में मुशक़त अची वई, तकलीफ़ अची वई, त छा थींदो? अल्लाह ताला उनजो अजुर खे सिर्फ़ु ॿीणो नाहे कंदो, अल्लाह ताला उनजो अजुर डबल कंदो आहे, ॾहूणो ॾींदो आहे, 70 हिसा अल्लाह ताला उनजो अजुर ॾींदो आहे। त यादि रहणु खपे त इहे असांजा मुस्लमान, असांजा ॿाहिरि, असांजा मुस्लिम अला वारा इलाइक़े वारा हे अक्सर देरि कनि था। ॾिसो तव्हांजो नुक़सानु मूंखे नज़र अचे थो, इन करे मां ॻाल्हि थो कयां त जुमे जे ख़ुतबे में पहुची वञो, लास्ट में जंहिं टाइम मां अरबी जो ख़ुतबो पढ़ां थो इन में वेहिजी वञो। अच्छा, काफ़ी बंदा वेहनि था, उन वेहण में बि ग़लती आहे, ॾिसो ग़लती जो घर आहे। कॾहिं कॾहिं मुजीब रहमान बयानु कंदो मां ग़लती करे वेंदो आहियां, मां कॾहिं कॾहिं कंहिं दोस्तनि सां ॻाल्हाईंदो उन में मां ग़लती करे वेंदो आहियां। छाजे करे? मां इंसानु आहियां, मांखां ग़लती थी सघंदी, त जीअं मांखां ग़लती थींदी न, सेम तव्हां खां बि सभिनी खां ईअं ग़लती थींदी आहे। उहा कहिड़ी ग़लती?
हिकिड़ा बंदा आया जुमे जे ख़ुतबे में वेठा चुप करे, ख़ुतबो जीअं शुरू थियो अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु। हे दोस्त वेठो आहे, हिनखे हथु लॻो पियो आहे, ॾे हलो हल जुमे नमाज़ खां पोइ काॾे हलूं, क्रिकेट जी तैयारी आहे न, ओॾे हलूं था। पोइ मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां, अच्छा पैसा मोकिली मां ॾे, दुकान ते केरु वेठो आहे, कारोबार ते केरु आहे, अधो घर में किथे हुयो, हे ख़ुतबो हले थो। हे ॻाल्हि हक़ीक़त आहे, हे ॻाल्हि हक़ीक़त आहे। कंहिंखे इंसर्ट टारगेट मां नथो बनायां, कोई चए त साईं मां टारगेट, अल्लाह जो कसम तव्हांखे टारगेट मां नथो बनायां, मां ॾिसां थो तव्हांजो अमाल ज़ाया थो थिए, तव्हांजी हक़ीक़त ज़िम्मेवारी निकिरे थी। जॾहिं इमाम बीठो ख़ुतबे लाइ, फ़रिश्ता छा था कनि, फ़रिश्ता जुमे जे ॾींहुं अचनि था, मस्जिद जी दरवाज़े ते बीहनि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तवील हदीस आहे, तमामु वॾी हदीस आहे। अल्लाह जे नबी फरमायो जुमे जे ॾींहुं जे नमाज़ जे टाइम खां पहिरियां फ़रिश्ता अचनि था, मस्जिद जे दरवाज़े ते बीहनि था, तव्हांजे इंसान जे इस्तक़बाल लाइ लिखनि था मुजीब रहमान आयो आमालनामे जे अंदरि। मुजीब रहमान सभ खां पहिरियां मस्जिद जे अंदरि एंट्री कई, इन खां बाद में लिखियूं, इन खां बाद में मोज़िन निसार साहिबु मस्जिद में आयो, मोज़िन निसार साहिबु मस्जिद में आयो, इब्राहिम मस्तूई साहिबु मस्जिद में आयो, हाफ़िज़ सिकंदर साहिबु मस्जिद में आयो, फ़िलाणो असांजो जमायती फ़िलाणो बंदो मस्जिद में आयो। सभिनी बंदनि जा फ़रिश्ता नाला मस्जिद जी गेट में लिखनि था ऐं इस्तक़बाल में बीठा आहिनि। आख़िरी में हदीस जो नतीजो निकितो, अल्लाह जन फरमायो इहे फ़रिश्ता कहिड़े टाइम लहनि था, जंहिं टाइम आज़ान थिए थी ऐं ख़ुतबे ते इमाम बीहे थो, फ़रिश्तनि खे बि हया थो थिए। फ़रिश्ता बि ताज़ीम में पंहिंजा बुक बंदि करे, अमलनामे वारा बंदि करे ऐं अची करे वेही था रहनि ऐं इमाम जो ख़ुतबो था ॿुधनि त हीअ अल्लाह ताला जी हमद सना थी हली। फ़रिश्ता कोई बंदो चवनि साईं ॻाल्हि, हे साफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस थो ॿुधायां तव्हांखे, त ख़ुतबे टाइम फ़रिश्ता बि लही था अचनि ऐं इंतिहाई अदब सां, इंतिहाई एतिराम सां फ़रिश्ता ॿुधनि था ख़ुतबो, अदब सां एतिराम सां। त पोइ असांखे तव्हांखे अदब करणु खपे न खपे? त कंहिं क़िस्म जो कोई बि ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे। को बंदो ख़शड़ करे थो, हालांकि उनखे बि न आहे रोकणो, भले उहो पंहिंजो पाण ॼाणे, तव्हां अगरि ॻाल्हाईंदो त वरी तव्हां सां गॾु ॿ टे ॿिया बि ॻाल्हाईंदा। ख़ुतबो शुरू थी वियो त बिल्कुलु सनाटो करिणो आहे, त इंशाअल्लाह इन ते अमल कंदासीं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।